हिन पसमंदा इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ जॾहिं नौजवान ॿार पढ़नि था, न सिर्फ़ु पढ़नि था पर पोज़ीशन होल्डर बि रहनि था, त इहो ऊंदाहीअ में ॾीओ आहे जेको सॼे समाज में रोशनी पखेड़े थो। हुकूमत जिते पंहिंजी ज़िम्मेदारी नथी निभाए सघे, जिते अॼु बि अॼोके हिन 21 सदीअ में साइंटिफिक ऐं टेक्नोलॉजी वारे दौर में बि असांजा ॿार दरबदर आहिनि, तालीम जे ज़ेवर ऐं उन जे बुनियादी सहूलियतुनि जे अणाट में रही करे बि हिमत बरक़रार रखनि था, पढ़नि था, तालीम खे पंहिंजो निस्बुल ऐन सम्झनि था, ताक़त सम्झनि था ऐं उनखे सघारो बणाइण जे लाइ जिदोजहद कनि था, महिनत कनि था। त इहा फ़ख़्र जहिड़ी ॻाल्हि आहे। हुकूमत खे बि ध्यानु ॾियणु खपे अहिड़ियुनि शयुनि ते त हीअ त हिकु अधु केस आहे। अहिड़ा केतिरा ई केसिस पंहिंजे पूरी सिंध में असां जेकॾहिं नज़र फेरायूं त हर ॿिए घर में नज़र ईंदा। हुकूमत खे अहिड़नि ॿारनि जे लाइ, अहिड़े टैलेंटेड ॿारनि जे लाइ क़दुर जी निगाह रखंदे बुनियादी सहूलियतुनि जी फ़रहामी ॾियणु घुरिजे। स्कूलनि जे अंदरि तालीम खे मुकमल मुफ़्त बणाइणु घुरिजे। ग्रेजुएशन ताईं तालीम मुफ़्त कई वञे त जीअं ग़रीब जो ॿारु पढ़ी सघे। घटि में घटि तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो त ग़रीब जे ॿार खे तालीम जो ज़ेवर ज़रूरु ॾियो। ऐं अहिड़ा जेके अज़ीज़ा ऐं गुलशन जहिड़ा जेके किरदार आहिनि, केतिरा ई अहिड़ा सिंध में लिकल किरदार बि आहिनि, उन्हनि खे बि एप्रिशिएट करणु खपे, उन्हनि खे बि हाईलाइट करणु खपे। अवामी प्रेस क्लब खे जस हुजे, सरसामी मेमण ऐं समूरी टीम खे, जिन अहिड़ा क़दम खणी करे असांजे अॻियां मिसाल जेके आहिनि उहे क़ाइमु कया आहिनि, अहिड़नि हीरनि खे कॾहिं ज़ाहिर कयो आहे। अहिड़ा खोड़ ॿिया बि किरदार आहिनि लिकल, जिन खे ज़ाहिर करण जी ज़रूरत आहे। इन सां ई असां समाज जे अंदरि जेको आहे पॉज़िटिविटी आणे सघूं था ऐं अहिड़नि किरदारनि खे अॻियां खणी हली ॿियनि अहिड़नि शागिर्दनि जे लाइ, सोसाइटी जे उन्हनि बंदि पियल ज़हननि जे लाइ हिकु सुजाॻी बि फ़राहम करे सघूं था ऐं नवाण पैदा करे सघूं था। आवाज़ टीवी सां